अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची खां जिते नौकरनि बहाने छोकरनि खे ब्लैकमेल करे फहश वीडियोज़ ठाहींदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां अवां खे ॿुधाईंदासीं त नौकरनि बहाने छोकरनि खे ब्लैकमेल करे फहश वीडियोज़ ठाहींदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। FIA साइबर क्राइम सर्कल कार्रवाई कंदे जवाबदार यासिर महमूद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कराची खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। साइबर क्राइम जो चवणु आहे त जवाबदार यासिर महमूद छोकरनि खे नौकरीअ जो दिलासो ॾेई फहश वीडियोज़ ठाहींदो हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नौकरियुनि बहाने छोकरनि खे ब्लैकमेल करे फहश वीडियो ठाहींदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। FIA साइबर क्राइम सर्कल कार्रवाई कंदे जवाबदार यासिर महमूद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। FIA साइबर क्राइम सर्कल कार्रवाई कंदे जवाबदार यासिर महमूद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला सोलंकी, छा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां? जी बिल्कुल, कराची जी FIA साइबर क्राइम सर्कल कार्रवाई कंदे जवाबदार यासिर महमूद खे गिरफ़्तार करे वरितो। तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदार यासिर महमूद इंटरनेट ते जाली नौकरियूं ॾियण जा इश्तिहार लॻाए छोकरनि खे घुराए उन सां जेको आहे नौकरी जो दिलासो ॾेई फर्स्ट वीडियोज़ ठाहींदो हो। जॾहिं त साइबर क्राइम इहो पिणु ॿुधायो त जवाबदार नौकरी लाइ ईंदड़ नौजवान छोकिरियुनि सां जिनसी तौर ते हिराइण सां गॾु वीडियोज़ क्लिप रिकॉर्ड करे ब्लैकमेल पिणु कंदो हुयो। अहिड़े जवाबदार खे जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त उन ख़िलाफ़ पीका एक्ट केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। मां इहो वाज़े कंदो आहियां त हीउ जेको जवाबदार गिरफ़्तार आहे उनजे यासिर महमूद सुञाणप कई वई आहे। जी वॾी महिरबानी नासिन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी असांखे तफ़सील ॾिना आहिनि। नौकरनि बहाने छोकरनि खे ब्लैकमेल करे फहश वीडियोज़ ठाहींदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। FIA साइबर क्राइम सर्कल कार्रवाई कंदे जवाबदार यासिर महमूद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त अवां खे ॿुधाईंदासीं त जवाबदार यासिर महमूद छोकरनि खे नौकरी जो दिलासो ॾेई फहश वीडियोज़ ठाहींदो हो।